सिंध पालारी इत्तेहाद जी तरफ़ां जामशुरू इत्तेहाद सां यानी कि इत्तेहाद जे हवाले सां असां 3 यूनियन काउंसिल में सिंध पालारी इत्तेहाद जा उम्मीदवार बीहारिया आहिनि ऐं हर सीट ते असां उम्मीदवार बीहारिया आहिनि। उन में असांखे सपोर्ट आहे बाक़ाइदा जामशुरू इत्तेहाद वारनि जी। बाक़ी जेके 3 यूनियन काउंसिल 4 यूनियन काउंसिल में ऐं टाउन कमेटी में जामशुरू इत्तेहाद जा जेके उम्मीदवार आहिनि सिंध पालारी इत्तेहाद जी बाक़ाइदा उन्हनि खे सपोर्ट ऐं हिमायत हासिल हूंदी ऐं असां हीअ इलेक्शन गॾियल बुनियादनि ते विड़ी रहिया आहियूं। हिन बादशाहत ऐं बर्बरियत वारे हिन निज़ाम खे मुंहुं ॾियण जे लाइ असां सभिनी गॾिजी हिकिड़ो इत्तेहाद कयो आहे ऐं इंशा ताला अल्लाह ताला असांखे कामयाबी ॾींदो। आवाम जो साथ असां सां गॾु आहे ऐं इंशा असां हिन निज़ाम खे चिकनाचूर कंदासीं।